बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं। अहम ख़बर सां रानीपुर की हवेली अंदर तड़पी फातिमा फरोड़ो के फौत थियण वारो मामलो, जंहिंमें जांच कमेटी जवाबदारनि खे आज़ाद करण वारियुनि ख़बरुनि की तरदीद करे छॾी। जांच हेठि शकी जवाबदारनि में SHO अमीर चांग, डॉक्टर फतह मेमण ऐं डॉक्टर अली हसन वसाण शामिल। समूरा जवाबदार पुलिस की तहवील में आहिनि। जांच ऑफिसर बचल काज़ी जो चवण आहे त JIT सहूलतकारी के इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल जवाबदारनि खां जांच मुकम्मल करे वरती आहे। अहम ख़बर खां वाक़े आगाह करे रहिया आहियूं। रानीपुर की हवेली में तड़पी फौत थींदड़ फातिमा फरोड़ो वारो मामलो, जंहिंमें जांच कमेटी जवाबदारनि खे आज़ाद करण वारियुनि ख़बरुनि की तरदीद करे छॾी आहे। जांच हेठि शकी जवाबदारनि में SHO अमीर चांग, डॉक्टर फतह मेमण ऐं डॉक्टर अली हसन वसाण शामिल आहिनि। रानीपुर की हवेली अंदर तड़पी फातिमा फरोड़ो के फौत थियण वारो मामलो, जंहिंमें जांच कमेटी जवाबदारनि खे आज़ाद करण वारियुनि ख़बरुनि की तरदीद करे छॾी आहे। जांच हेठि शकी जवाबदारनि में SHO अमीर चांग, डॉक्टर फतह मेमण ऐं डॉक्टर अली हसन वसाण शामिल आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अकबर शाहानी। जी अकबर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, असां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त सोशल मीडिया ते तेज़ीअ सां फैलिजंदड़ ख़बर में जेको शामिल कयो वियो त जेके सहूलतकारीअ जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल फातिमा निंगरी तशदुद केस में जवाबदार आहिनि, उन्हनि खे आज़ादु कयो वियो आहे। उन हवाले सां JIT जे मेंबर SHO रानीपुर अमीर चांद समूरनि जवाबदारनि जी हिकु वीडियो ऐं तस्वीर जारी कंदे बयान में चयो आहे त JIT में SHO अमीर चांग, साबिक़ अली हसन वसाण, डॉक्टर अब्दुल फताह समेत जेके 5 जवाबदार आहिनि उहे हिन वक़्तु आहे पुलिस जे तहवील में आहिनि। हिन चयो त जवाबदारनि जा जेके बयान आहिनि उहे मुकमल थी विया आहिनि ऐं हू इंक्वायरीअ में जांच कमेटी जेकी JIT जुड़ियल हुई उन में बेगुनाह साबित थिया आहिनि, पर हिन वक़्तु ताईं उन्हनि खे आज़ादु न कयो वियो आहे ऐं हू पुलिस तहवील में आहिनि। जंहिं बाबति अॼु JIT जो इजलास थियण वारो आहे, जंहिंमें फाइनल फ़ैसिलो कयो वेंदो उन्हनि खे बयाननि खे मद्देनज़र रखंदे त जवाबदारनि खे पुलिस केस में शामिल कयो वञे फातिमा केस में या खेनि आज़ादु कयो वञे। जी ठीक है अकबर, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।